यादि करंदे जेको असांखे अजरक टोपीअ जो तोहफ़ो ॾिनो आहे। सिंध क़ौम उहा ख़ुशनसीब क़ौम आहे जिन अॼु ॾींहं ताईं पंहिंजी इहा सकाफ़त क़ाइमु रखी आहे। इंशाअल्लाह उहो ॾींहुं दूर न हूंदो जॾहिं सिंध ते बि सिंधी जो राज हूंदो। हिकिड़ी मुख़्तसिर असांजी कोशिशि आहे जेके बि असां ते ज़ुल्म ज़्यादती थिया आहिनि, ॿियो नथो थी सघे, विड़ी नथा सघूं, जंगियूं नथा करे सघूं, कम से कम अलाए इहा आवाज़ु ॾिनो आहे, असांखे गलो ॾिनो आहे, उन गले खां ज़रिए सां जेके पंहिंजे क़ौम पंहिंजे राज्य जी जेकी आवाज़ ऐवानी में बि खणूं, असेंबली में बि खणूं, इहा असां आवाज़ पहिरीं बि खणीसीं, न कि सिर्फ़ु बलूचिस्तान जी बल्कि हिन मुल्क में जेके बि मज़लूम महकूम अक़वाम आहिनि उन जो मथल जेके ज़ुल्म ज़्यादतियूं थिया आहिनि उहा आवाज़ असां पहिरीं बि खणीसीं। इंशाअल्लाह अॻे बि ऐं असां किरूं पुठियां न ॾिसंदा आहियूं, अॻियां हमेशह ॾिसंदा आहियूं। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जेकी ठहियलु आहे उहा उन इस्तिसाली तबिके जे ख़िलाफ़ जिन न सिर्फ़ु मज़लूम महकूम अक़वाम जो इस्तिसाल कयो आहे बल्कि जमहूरी इदारनि खे जेको मखलूज करे वेठा पिया आहिनि, जिन हर 2 साल खां बाद पंहिंजे डंडे जे ज़ोर तां, पंहिंजे बंदूक जे ज़ोर ते जेके हिन मुल्क ते कब्ज़ो कयो आहे, 70 साल खां जेको हुन जो हिन मुल्क ते कब्ज़ो आहे, पोइ उन कब्ज़े जे ज़रिए सां असां मज़लूम महकूम जेको आहे ज़ुल्म जबर जो निशानू बनायूं। अगर असू मज़लूम क़ौमियूं चाहे बलोच हुजनि, सिंधी हुजनि, पश्तून हुजनि, सराइकी हुजनि या पंजाब पे तालुक़ रखण मज़लूम हुजनि, उहे सभु हिकु थी इन बला का जान जेसि ताईं न छुटाएसीं हिते असांखे अमन न मिलंदो। मजमूई तौर ते इन क़ौम हिन अवाम जो हिन मुल्क जो दुश्मन 70 साल थी विया हिन हिते हुकुमरानी की। अॼु ॾिसो उन जा इलाइक़ा ॾिसो, पंहिंजा इलाइक़ा ॾिसो, उन जे इलाइक़े में वञो ऐं सम्झंदा आहियूं कि वाक़ई हिते इंसान था रहनि, लेकिन आम माण्हू जे इलाइक़े में अचो त उते पीअण जो पाणी कोन, ॿारनि खे पढ़ण लाइ स्कूल कोन, बीमारी के इलाज लाइ जेके अस्पताल कोन्हनि का, त जेको हक़ हुनी जो आहे उन्हनि जो ज़्यादा हक़ असांजो थो बने। लेकिन मज़ा हो पिया कनि, मोचड़ असूं पिया सयूं। असांजा इलाइक़ा जेके आहिनि ॻोठाण ॾिसो, ॻोठी में जेको आहे पाणी जो पीअण जो पाणी कोन को, लेकिन हुन जे इलाइक़े में ॾिसो त उन मिठे पाणीअ सां उन जा गाॾियूं पिया धोपजनि। या इहो फ़ैसिलो करणु पवंदो हुन खे, इहो मुल्क ठहियलु की लाइ, हीउ मुल्क हिन मखलूक लाइ ठहियलु आहे या हिन जी फ़ौज लाइ ठहियो आहे। असूं सम्झूं था इहो मुल्क ठहियो आहे हिन मुल्क में आबाद जेकी बि क़ौमियूं आहिनि उन लाइ ठहियो, उन खे बराबरि हक़ उन जा तस्लीम कयो। जेसि ताईं उन क़ौमी जा बराबरि हक़ तस्लीम न कयूं आहिनि, न इहो मुल्क हलंदो, न इहा गाॾी हलंदी। इहा गाॾी हर वक़्तु पटड़ीअ पां किरे पई, खणी मथे रखंदसि पटड़ीअ ते, वापसि किरे पई। इहा पटड़ीअ ते तॾहिं ताणी बीहंदी जेसि ताणी 4 जेके हिन जा टायर आहिनि पहिया आहिनि उहे बराबरि हुजनि। हिकिड़ो टायर हेठि थियो मथे थियो, पोइ साईं इहा खंटी आहे। 50% जो मसइलो शुरू थियो बलूचिस्तान खां, असां उन वक़्तु बि इहा आवाज़ खणीसीं बाबा हिन खे रोकियो। हाणे सिंध न सिर्फ़ु पूरे पाकिस्तान में इहो फैलिजी वियो आहे, जो कि न सिर्फ़ु हिकिड़ी क़ौमी जो मसइलो बल्कि हिकिड़ी इंसानी हमदर्दी जो हिकिड़ो मसइलो आहे। इंसानी हुकूक जी जेकी पामाली बलूचिस्तान में या सिंध में पई थिए, शायदि ई दुनिया में किन इलाइक़े में थिए पई। उन खां अलावा जेके जज़ाइरनि ते जेको कब्ज़ो आहे, हीउ कब्ज़ो मार्शल लॉ दौर में न थियो। हीअ हुकूमत जेकी साबित करणु थी घुरे कि हीअ मार्शल लॉ जी फ़ौज जी पैदावार आहे, उन पंहिंजे दौर में आइनी ख़िलाफ़ वर्ज़ी पई करे। हीअ बिल्कुलु पाकिस्तान जे आइनी ख़िलाफ़ है कि सूबाई हुकूमत खे ख़बर कान। सिंध जी सूबाई हुकूमत पीपल्स पार्टी जे हुत जेकी हुकूमत उन जी पंहिंजी हुकूमत आहे, बाप जिन खे चवनि या PTI चवनि, उनखे बि एतमाद में न वरितो। मुंहिंजे ख़्याल में आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी इन्हनि वधीक छा थींदी जेके सूबाई हुकूमत खे एतमाद में न वठी और उन इलाइक़े जा जेके मुंतख़िब नुमाइंदा आहिनि उन खे बि ख़बर कान जज़ाइर ते कब्ज़ो पियो थिए।